तो डॉक्टर तो चवे हाँ मां हिकिड़ी सुई आहे इंजेक्शन आहे जेका तोखे डोरे में हणानी पवंदी खीर त वधंदो पर तुझे हडन में सूर रहंदो अबे अम्मा जो मौजू खणबो त गाल डिगी थींदी वेंदी अम्मा जे दर्द जो हिकिड़ो मिसाल थो ॾियां अम्मा वेचारी बहराड़ीअ जी आ गरीब मिसकीन अम्मा वेचारीअ के खाधो कोने को बचड़ो खीर ते आ बचड़े जो ढो को नथो थे ओ बाग पई गिरदो नवाजा मुसलमान तवज्जो तकर मां नौजवान के अर्ज कंदो रहंदो आ अल्लाह अकबर अम्मा वेचारी डॉक्टर वटाई ओ डॉक्टर मां मिसकीन मां गरीबा वेलो बुख ते हुंदिया कदे कदे वेलो ढव ते खाईंदिया मुझो बचड़ो खीर पिया का मुझो बच्चो खीर पिया का मुझे बच्चे जो ढव नथो दे बुधा त सही तो वट काई इंजेक्शन आए या कट की कैप्सूल आ जेको मुके दे मुझे खीर जो मसलो हल थे मुझे जी मुझे बच्चे जो ढव दे डॉक्टर तो चवे मां मसलो त हल थी विंदो पर तुजो जिस्म दुखंदो रहंदो अम्मा हाँ मां डॉक्टर जे जुमलन के भी बुध अम्मा जे गुफ्तगू के भी बुधाया तो डॉक्टर तो चवे हाँ मां हिकिड़ी सुई आहे इंजेक्शन आहे जेका तोखे डोरे में हणानी पवंदी खीर त वधंदो पर तुझे हडन में सूर रहंदो अम्मा तो गरीबा मिसकीना सुई आहे डोरे में लगंदई पर सॼे जिस्म में सूर रहंदई हड्डो हड्डो पियो बचंदई इए बस तड़प होंदई डाढो दर्द होंदई अम्मा जे मां लफ्ज़न के सलाम कया अम्मा जा लफ्ज़ केड़ा ओ बेहया व नौजवान के तो वेठो गारियो ने ओ नौजवान बेहया व के तो वेठो धक हणे के तो वेठो घटवत लफ्ज़ गालाए अम्मा जी दिल छाती चवे डॉक्टर साहब भले मुझे हडन में सूर हुजे वो सूर बर्दाश्त थींदो पर बच्चे जी भूख नथी बर्दाश्त थे पंहिंजे हडन जो सूर बर्दाश्त थी वेंदो पर बच्चे जी भूख नथी बर्दाश्त हिन जी दिल कीअं चवंदी आहे होटलनि ते कढ़ाई वेठो खाईंदो आहे मां वाइज़ इहे कंदो आहियां हिन जी दिल कीअं थी चवे होटलनि ते कढ़ाई खाए पीउ माउ जे मानीअ जी यार खे ॻणती न अल्लाह अकबर ओ नौजवान खुशी जो मौक़ा वडड़ा भी बैठा हो नौजवान भी बैठा हो मां खुसूसन नौजवान के अर्ज करण आयो अल्लाह जो वास्तो तव माओ के न रंजायो अम्मा जो साओ निकरण वारो पो भी चवे थी मां बच्चे के माफ करे छड़ियो अम्मा जो खून थियो साल को न गुजरा हफ्तो भी मस गुजरो हुंदो तोखा तो पुछा कया मां जो कत्ल थी वही ये दुनिया रब तबाह करे हाँ त करे सके पियो मारू कत्ल थियन अञा ये दुनिया रहे मारू कुसजत बच्चन जे हथाड़ो अञा हिन धरती के रहण जो हक आहे फरमाए लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह से कलामुल्लाह में इंसान जी अजमत बयान कया पर मां तहिया तो चवा सा दिसण जा इंसान हकीकत में इंसान को जानवर भी भला उनन में एहसास है ना टे चो तो हिकिड़ो वीडियो ॾिठो फलस्तीन जे नंढे ॿार जो उन नंढे ॿार मुसलमान जे बिल्ली पाली आहे बरमतों जो बम वगैरह आयो मिसाइल आयो वो सजो घर तबाह थियो नंढो ॿार भी वीचारो फोत थियो अबो उन ॿार जे लाश के खयूं बीठो आ पर बिल्ली उन बच्चे जे गिटन के पई थी चुमी अरे जानवरन के भी शर्म तो थे त मुखे पालियो थे मुसा ब घड़ियों गड गुजारियो हां बिल्ली के मानी दिनी हुंदे बिवाने बिल्ली जी खिदमत कई हुंदे बिल्ली के भी एहसास है तो कि बिल्ली पंजा गिट्टा मासूम जे गिट्टन सा मिलाए थी पर जे के 2.5 साल थन प्यारे थे उन पुत्र के जो गैरत ना जय बच्चे
के 9 महीना जी जल पेट में पई सांडे, जंहिं बच्चे के 2.5 साल थन पई पियारे, जंहिं जी जल बच्चे जा किन धोता गंद धोता, अज बच्चे के परवाह न आहे मां कंहिंखे क़त्ल कया थो। जॾहिं अम्मा जो उतो जनाज़ो निकतो हूंदो हुआ, जॾहिं ओड़े पाड़े जी बायूं आयूं हूंदियूं त छा थियो, हर को चवंदो त बेग़ैरत पुट माउ मारिया, कंहिंजे ज़बान मां दुआ निकती हूंदी। अम्मा खणी पंहिंजी दिल जी ॻाल्हि कई, मां माफ़ कयो में, पर हो त अञा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ मुसलमानो ॿियो बि वाक़ियो तो ॿुधायूं वञाव। अल्लाह सही छल मुसलमान के हकीकी मुसलमान बणाए। मां तवाज़न में हे जुमलो चवंदो रहंदो आहियां, मुसलमान सॾाइणो सवलो आ, मुसलमान बणजणो ॾुखियो आ। इंसान सॾाइणो सवलो आ, इंसान बणजणो ॾुखियो आ। कलमो पाक पढ़णो सवलो आ, कलमे ते अमल करणो ॾुखियो आ। कुरान पाक पढ़णो सवलो आ, कुरान पाक जे मथां अमल करणो यार ॾाढो ॾुखियो आ, ॾाढो ॾुखियो आ, ॾाढो ॾुखियो आ। कहिड़े मुंहं असां इंसान सॾायूं? हां, जिन हथनि खे अम्मा चुमियूं ॾींदी, जिन हथन के अम्मा चुमियूं पी दे, अॼु उहे हथ कोहड़ी खणी माउ जे मथां पा हलन। जिन सीने के अम्मा पंहिंजे सीने सां पई मिलाए, अॼु उन सीने मां जेका नफ़रत ज़ाहिर थिए, ओ नौजवानो हे मां जुमलो चवंदो रहंदो आहियां, सॼी दुनिया लोभ लालच जी थी, जेकॾहिं बग़ैर लालच जे आहे को अबो आ बि अम्मा जी ज़ात आ। जंहिंजी तोमें काई लालच न हुजे, जंहिंजी तोमें जंहिंजो तोमें कोई गर्ज़ न हुजे, उन सां तूं छड़ो बजुमला खिली में नथो ॻाल्हाए। मां त हीअं चवंदो आहियां, वाइस मुंहिंजा इहे ई हूंदा आहिनि बाबा साईं। मां ईअं चवंदो आहियां त पीउ माउ खे भला कुझु बि न ॾे, तुंहिंजे पैसनि को सवा हली वेंदा, इज़त सां त ॻाल्हाए। हा वाह। वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। अल्लाह फरमायो पहिरे नंबर ते मां रब जो हक़ आ, ॿिए नंबर ते अबे अम्मा जो हक़ आ। हफ़्ते जी ॻाल्हि पोइ कयो, हिकिड़े ॾियारे माउ कुसजी वई। जेकॾहिं उन ॾींहुं दुनिया तबाह थिए करे सके पो, पर जो बे ॾींहं ते वाक़ियो थियो न, अल्लाह अकबर, बे ॾींहं वारो जेको वाक़ियो थियो न, चवे थो त क़यामत परे आ, क़यामत परे नाहे, बस परे ज़ोरीअ करे।